असल में इहा जिदोजहद उन दौर में हली पे साईं हैदर बजटोई साहब हाँ जोॾे में जेका 22 जून ते कॉन्फ्रेंस हुई हाँ उन दौर में जिदो हली पे हाल खे अधु ॾियो माई बख्तावर इन दौरान ई शहीद थी आहे उन ई नाहक में माण्हू क़बूल कनि माई बख्तावर खे पोइ मुख़्तलिफ़ आर्टिस्ट सां मुंहिंजा राब्ता थिया साईं सरदार शाह जो ख़्यालो सकीना साम्हूं करे मैडम सकीना वांदा न हुआ विया पे लंडन ॾियनि में टाइम असां घटि हो पोइ वरी असां राब्तो कयो मैडम कैफ गज़नवी सां उहो कपिड़नि जो वॻो जेको पातो आहे कैफ गज़नवी उहो 40 साल पुराणो वॻो जो रेंट ते वरितो। नाज़रीन आऊं आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। अॼु असां सां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि उहे शाहनवाज़ भट्टी साहब आहिनि। शाहनवाज़ भट्टी साहब जेको आहे 90 जे ॾहाके खां वठी रेडियो खां जेको पंहिंजो कमु स्टार्ट कयो मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदे पोइ स्टेज ताईं पहुता ऐं काफ़ी जेके नाविल आहिनि उन्हनि मां हुननि जेको आहे स्टेज ते जेके ड्रामा आहिनि उनमें डायरेक्ट कया। ऐं ताज़ो हींअर असीं ॻाल्हि कंदासीं कलकत्ते में जेको हिकिड़ी माई बख्तावर फिल्म जेकी शॉर्ट फिल्म आहे उनखे 2 एवॉर्ड मिलिया आहिनि। उन हवाले सां असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पुछंदासीं त माई बख्तावर जे पस मंज़र में कहिड़ियूं शयूं हुयूं ऐं हुननि खे इहो किथां आइडियो आयो ऐं हिनखे शॉर्ट फिल्म जे तौर ते आंदऊं ऐं इहा सिंध लाइ हिकिड़ी वॾी सक्सेस आहे त हिकिड़ी शॉर्ट फिल्म खे कलकत्ता में 2 एवॉर्ड मिलिया आहिनि। त अचो त हाणे हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। त साईं इहो ॿुधाइजो त जेको इहा माई बख्तावर फिल्म जेकी ठही आहे त उहा तव्हां छा महसूसु कयो हो ऐं अॼु जे दौर जी अगरि असीं ॻाल्हि कयूं था त उन में फिल्मी सूरत ॾियण जी छो ज़रूरत पेश आई तव्हांखे? हा जी इहो हिकिड़ो त आउं पाण बिलोंग उन इलाइक़े खे करां थो जंहिं इलाइक़े में माई बख्तावर या आकड़ो रिवर वग़ैरह त बचपन खां वठी ॿुधंदा हुआसीं त लोकल सतह ते उते ख़बर पई त हिकिड़ी औरत हुई जेका बि बहादुर ऐं उन हिकिड़ो एॾो वॾो क़दम खयो पंहिंजे हक़नि लाइ। पोइ वरी जॾहिं साईं सरदार शाह मिनिस्टर थिया आया कल्चर जा त उन्हनि मूंखे चयो त तूं माई बख्तावर ते शॉर्ट फिल्म ठाहे ऐं रिसर्च कर। पोइ रिसर्च लाइ ज़ारा जाम सारियूं शयूं हुयूं नेट ते वग़ैरह थोरियूं घणियूं ॻाल्हियूं पर पोइ मेन बुक जेको मूंखे मिलियो उहो मिलियो मूंखे ख़ादिम अली शाह साहिब जो। साईं ख़ादिम अली शाह इतफ़ाक़ सां हिन वक़्तु जेके मिनिस्टर आहिनि कल्चर जा ज़ुल्फ़िकार अली शाह साहिब मुंहिंजो वालिद साहिब आहिनि उन्हनि पूरी तफ़सील सां लिखियो आहे वेरी मच इंट्रस्टिंग। मुंहिंजे वक़्तु सॼी ॻाल्हि ॿोल पढ़ी केस पढ़ियो त मूंखे महसूसु थियो हिकिड़ो ट्विस्ट आहे कहाणी में ऐं हिन में हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट शयुनि में आहे तारीख़ी पस मंज़र बि आहे। इहो एॾो वॾो किरदारु असांजो पंहिंजो एॾो वॾो किरदारु उनखे मंज़र आम ते आणण जे हाणे जाम सारा सवाल हुआ त उहो किरदारु केरु करे माण्हू क़बूल कनि माण्हू क़बूल कनि माई बख्तावर खे। पोइ मुख़्तलिफ़ आर्टिस्ट सां मुंहिंजा राब्ता थिया साईं सरदार शाह जो ख़्यालो सकीना साम्हूं करे मैडम सकीना वांदा न हुआ विया पे लंडन ॾियनि में टाइम असां घटि हो पोइ वरी असां राब्तो कयो मैडम कैफ गज़नवी सां उन्हनि तमामु सुठो कमाल जो कयो। त इहा शुरूआत जेका थी फिल्म जी ईअं थी बुनियादी मालूमात हुई हुन शइ जो इंट्रस्ट बि हो ऐं प्लस मेरी कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां ज़िम्मेवारी ॾिनी वई इन करे कयोसीं। अच्छा अच्छा हिकिड़ो त माई बख्तावर जेकी फिल्म आहे उहो ठाहिण जो ख़्यालु सभ खां पहिरीं कीअं आयो ऐं तहक़ीक़ दौरान अहिड़ियूं कहिड़ियूं जेकी हुयूं तारीख़ी हक़ीक़तूं साम्हूं तव्हांजे आयूं जिन तव्हांखे हैरान कयो जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था किताब तव्हां पढ़ियो जॾहिं माई बख्तावर ज़ाहिर आहे तव्हां डायरेक्टर आहियो हुन हवाले सां त इहे सभु शयूं करणियूं पवंदियूं आहिनि त उहो जॾहिं तव्हां ॻाल्हि कई हींअर किताब जी त उन में पस मंज़र में अहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं जेकी शयूं तव्हांखे जिन हैरान कयो? अॼु जेका मज़ाहमत हुई न बिल्कुलु सा ॾाढी शानदार हुई। मूंखे जंहिं शइ ॾाढो इंस्पायर कयो त माना हथे ख़ाली ग़रीब माण्हू न हथियार न ॻाल्हि न मार हिकिड़े फ्यूडल सिस्टम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी औरत जी बीहण उहा ॻाल्हि ॾाढी उत्साहींदड़ हुई ऐं उहा ई बेसिक शइ आहे माई बख्तावर जे किरदार में। बाक़ी काफ़ी शयूं रहिजी वियूं हुन ज़िंदगी जूं हिन फिल्म में जेके माण्हू ज़रा शार्ट फिल्म न ॾेखारे सघियो
एक तारीख़ी ऐं सियासी मौज़ू ते फिल्म ठाहींदे तव्हां हिदायतकार जे तौर ते त सभ खां वॾो जेको चैलेंज जेको आहे उहो कहिड़ो पेश आयो तव्हांखे? अरे असांजी फील्ड जेका आहे न उन में जाम सारा चैलेंजिस साम्हूं ईंदा आहिनि। तव्हां थिएटर करियो, ॾाढो थकाईंदड़ अमल आहे। तव्हां फिल्म ठाहियो, ड्रामो ठाहियो, जाम सारियूं शयूं आहिनि। लोकेशन न पिया मिलनि असांखे। उन दौर जो लोकेशन किथां आणियूं 47 जो, जंहिंमें तारूं न हुजनि, परे परते को थंभो न अची वञे। ऐं उन्हनि ॾींहंनि में गर्मियूं तमामु घणी हुई ऐं असांखे उहा आर्टिस्टनि खे तकलीफ़ थी पई। लाइट कोन हूंदी आहे आमतौर ते, पाण खे उथण में त आई न। ऐं इहो त जाम शयूं हूंदियूं आहिनि जिन जी थींदी आहे तकलीफ़ थींदी आहे, चैलेंज हूंदा आहिनि उहे। पर ज़ाहिर आहे माण्हू पंहिंजे इंट्रस्ट जे पुठियां सभिनी शयुनि ते कमु कंदो आहे। अच्छा, जेकी तव्हां कास्ट खई, जीअं तव्हां ॿुधायो त ज़ाहिर आहे उन दौर में लाइट न हुई, ॿिया अहिड़ा इशूज़ आहे त हिकिड़ो त रहणी कहणी जो बि तव्हां ॿुधायो पर तव्हांखे ॾाढा मसइला थिया। ॿियो उन में किरदारनि जी छा पाइणी ऐं ढकणी वारे में बि तव्हांखे मसइलो थियो हो? ज़ाहिर आहे न, मसइलो इहो हो त माई बख़्तावरी कपिड़ा कहिड़ा पारायूं। हा, त उनजी ड्रेसिंग कहिड़ी हुजणु खपे। छा उहो था न जो हुनजो ॻोठु जेको आहे कस ते आहे, कस्ता समेत हूंदो, डेज़र्ट ख़तमु थिए थो ऐं पंहिंजे बैरेज शुरू थिए थो, उन जाइ ते हुननि जो आहे त उनखे थर जो कल्चर बि लॻे थो ऐं बैरेज साइड जो कल्चर बि लॻे थो। ऐं पोइ मूं सोचियो त इहे समाट ऐं पाण बलोचनि जो लिबास में फ़र्क़ु आहे। पोइ मूं पाण पर्सनली मुंहिंजे लिबास में बलोच पर आहियां। कपिड़नि जो वॻो जेको पातो आहे कैफ गज़नवी, वो 40 साल पुराणो वॻो, जो रेंट ते वरितो। अच्छा, हा, पोड़ी औरत हुई, उन ॾिनो, पर चई मुंहिंजी माउ जो ॾींदसि कोन इहो, ऐं जो ख़्यालु कजो ही ख़राबु न थिए। उहो वॻो जेको ॾाढो क़ीमती हो, असांखे ॾाढो संभालणो पियो हुनखे, अमानत तौरु कयोसीं, रेंट असां ॾिनोसीं। ऐं उहो कॉस्ट्यूम हो ऐं ख़ालिद साहब असां सां गॾु हुआ। ख़ालिद साहब बि सीनियर आर्टिस्ट आहिनि पंहिंजा हिते जा, शाबस जन ॾाढो सुठो तावन कनि। उन जहिड़ी पंहिंजा मसइला हुआ त गर्मी जे मौसम में मुंहिंजे कपिड़नि में जाम पघर थी वेंदो आहे। मोला हिकिड़े रंग जा 4-4 5-5 कॉस्ट्यूम हुजनि। अच्छा, त वरी पघर थिए, पसीनो थिए त वरी आउं चेंज करे सघां। अहिड़ी क़िस्म जूं शयूं हुते थींदियूं रहियूं हुयूं उन हिसाब सां। अच्छा जी। अच्छा, तव्हांजे ख़्याल में जेको कैफ़े गज़नवी मरकज़ी किरदार जेको असर अंदाज़ बनायो, कहिड़ियूं ख़ूबियूं ॾेखारियूं हुन में? कैफ़ गज़नवी में जाम ख़ूबियूं आहिनि। मूं काफ़ी सालनि खां कमु कयां पियो थिएटर में ऐं ॾिसूं बि पिया जाम सारियूं शयूं, पर किरदार खे कंसीव करणु, उन किरदार खे अंडरस्टैंड करणु, उन किरदार खे सम्झणु, उन में माना मुंहिंजे ख़्याल में ॿी का आर्टिस्ट बि न ॾिठी आहे। शी इज़ वेरी बिग आर्टिस्ट। उहो तमामु घणो इन्वॉल्व थिए थी पंहिंजे किरदार में ऐं वॾी सच्चाई सां कमु करे थी। न सिर्फ़ु इहो, पर को सेट ते अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि का या का डिमांड जेका कुझु बि बिल्कुलु ख़ामोशी सां वेठी हूंदी, पंहिंजे डायलॉग्स बि यादि कंदी। त थिएटर जा माण्हू आहिनि ऐं परफेक्टली शॉट ॾींदी, वरी चवंदी इट्स ओके अदा या ॿिया ॾियां। त उनजो प्रोफेशनल बिहेव जेको ॾाढो शानदार आहे। उहो पाण सुठी आर्टिस्ट आहे। सही। अच्छा, जॾहिं तव्हांखे ख़बर पई त कलकत्ते में जेको आहे बेलगोरिया फिल्म मेले में जेको आहे माई बख़्तावर चूंडिजी वई आहे, तॾहिं तव्हांजो पंहिंजो जेको हिकिड़ो असुर हो न उहो छा हो? कहिड़ी कैफ़ियत? तमामु घणी ख़ुशी थी ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक ख़ुशी इन ॻाल्हि जे करे थी त उहो पंहिंजे ॿाहिरि वारे मुल्क में जेके माना फिल्मूं वग़ैरह असांजो कुझु ॾेखारियूं वञनि ऐं उन जाइ ते हिकिड़ी फिल्म खे एप्रिसिएशन मिलणु, रिकॉर्ड मिलणु, इहा न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ पर आई थिंक पाण सभिनि लाइ, पंहिंजे मुल्क लाइ बि एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। त अहिड़ी सूरत हाल में, टेंशन जे माहौल में हिकिड़ी फिल्म वई, हुन को न सिर्फ़ु पसंदि कयो, ॾिठो बि सही, पर हुनखे वरी एवॉर्ड ॾिना विया। त ज़ाहिर आहे तमामु ख़ुशी जी ॻाल्हि हुई। अच्छा, तव्हांजे ख़्याल में ही फिल्म जेकी आहे अॼु बि ज़मीन जे हक़नि ऐं हारियुनि जे मसइलनि बाबति नई बहस खे पैदा करे सघे थी? हारियुनि जा
मसइला हाणे जेके आहिनि उहे पाण वटि अहिड़ा न आहिनि। पाण मेन मसइलो आहे पाणी जो, हा बिल्कुलु। ज़मीन खे पाणी खपे। पाण वटि स्पीड सां माना किराप ख़तमु थो थिए, स्पेशली जेका लोअर साइड पंहिंजी आहे। त बाक़ी हू विच जे हवाले सां अहिड़ी जेका सूरत हाल मूंखे नथी थी अचे। हिन वक़्तु को विरासत में का थिए थी, माण्हुनि में शौर अची वियो आहे, माण्हुनि में तइलीम अची वई आहे। अॼुकल्ह जे ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जा ॿार पढ़ियल आहिनि, को को छोकिरो पढ़ियल आहे, त अहिड़ी का हक़ तलफ़ी कोन थी थिए उन्हनि सां माण्हुनि सां विरासत जे हवाले सां। हा बाक़ी इहो मसइलो आहे त पाणी जा क्राइसिस आहिनि पाण ॾे। अच्छा, हिकिड़ी इहा शइ ॿुधाइजो, तव्हां ज़ाहिर आहे हिस्ट्री ते कमु कयो आहे ऐं जेको आहे मज़हमत ते बि कमु कयो आहे। सिंध जी मज़हमतकार आहिनि, उन्हनि जे हवाले सां तव्हां प्ले कया आहिनि, रेडियो खां वठी करे स्टेज खां वठी करे लास्ट तव्हांजी डेड रिवर बि तव्हां स्टेज ते कयो हो, उहो बि सॼो पाणी ऐं उन ते हो। त तव्हां छा था सम्झो त माण्हू जेको अॼु जो नौजवान आहे उहो केतिरो हिस्ट्री सां लातालुक आहे? हिस्ट्री सां तालुक ई न आहे नौजवाननि जो। नौजवान अॼु जी दुनिया में रहे थो, जेको अॼु आहे तंहिंखे ॾिसे थो। आउं ईअं सम्झां थो त असांजे नौजवान खे तारीख़ हिकिड़ो बोर सब्जेक्ट लॻंदो। अॼु हुन जे दौर में IT जो दौर, जेको इनकलाब आहे, जेको कुझु बि आहे उहो अॼु जो दौर ई आहे। उहो माज़ी में कोन थो ॾिसे, माज़ी खे ॾिसे ई कोन थो। हा को रिसर्च करे कंदो हुजे भले, बाक़ी को इंट्रस्ट वठे थो असांजो हीअ फलाणो किरदारु हो, असांजो हीअ न, मूंखे नथो लॻे। अच्छा, ही जेकी माई बख्तावर आहे इहा पाकिस्तान में तव्हां जेको आहे उहो प्ले कई आहे या सिर्फ़ु अञा ॿाहिरि थी आहे, जेको ऑनलाइन थी आहे? अॼु इहा असां साल पहिरीं हिते प्रीमियर करायोसीं नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स में, गंधारा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, उते बि हिनखे अवार्ड मिलियो। अच्छा, उनखे उते बि अवार्ड मिलियो हो? माना पहिरियों अवार्ड, ॿ ही अवार्ड? जी हा, जी हा। तव्हां वधीक ख़ुशी तव्हांखे किथां थी, जॾहिं हिते अवार्ड मिलियो या जॾहिं ॿाहिरि जे मुल्कनि में कलकत्ता में तव्हांखे मिलियो? ख़ुशी थी, पर ज़ाहिर आहे इंटरनेशनल मार्केट में ॻाल्हि थी वई माण्हू जी। त पंहिंजी माई बख्तावर जेका आहे सा हेॾे वॾे मुल्क में इंट्रोड्यूस थी वई, या उन मुल्क जे कंहिं हिसे में, कंहिं टुकड़े में, चंद माण्हुनि वटि इंट्रोड्यूस थी वई न। जंहिं कोई ॻोल्हियो हूंदो माई माई बख्तावर, इहो ई हो को के इंट्रोड्यूस कराइजे ऐं वॾे आनंद सां थी वई। इहा ई वॾी ॻाल्हि आहे, या पंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। अच्छा, मुस्तक़बिल में छा तव्हांजो इरादो आहे? जीअं माई बख्तावर तव्हांजी पहिरीं फिल्म आहे, सक्सेस बि आहे पूरी सिंध जे लाइ, त अहिड़े तारीख़ी जेके किरदार आहिनि उन्हनि ते तव्हां नेक्स्ट का फिल्म आणींदा शॉर्ट? हा, शॉर्ट फिल्म लाइ मुंहिंजो इहो रहियो आहे हिकिड़ो ड्रीम। तव्हां चओ त शालतीफ़ जा जेके सुर आहिनि उन्हनि सभिनी सुरनि ते को 15 मिंट 20 मिंट जी आउं शॉर्ट फिल्म ठाहियां। असांजो नौजवान किताब नथो पढ़े न, ऐं शाइरी जेका आहे जंहिं ॿोली में हाणे आहे ॻाई वञे थी, ॿुधनि कोन था माण्हू, घणो करे ॿुधनि था पर यूथ घटि थो ॿुधे। पर किरदार जे ज़रिए ईअं ब्रीफ करे सोलम सां सम्झाए माण्हू सघे थो लतीफ़ खे। त इहो मुंहिंजो ड्रीम आहे त उन ते आउं कमु करियां, उन मुंहिंजी कोशिशि लॻी पई आहे। तव्हां दुआ कजो, अलाह बहितर कंदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं क़ीमती वक़्तु मां कढियो। ऐं माई बख्तावर जेकी अवार्ड न सिर्फ़ु तव्हांजे लाइ त आहे पर पूरे सिंध वासियुनि जे लाइ जेकी आहे उहो एज़ाज़ आहे असांजे लाइ, ऐं तव्हांखे अवार्ड न सॼी सिंध खे इहो अवार्ड मिलियो आहे। त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम